जी बिल्कुल, हैदराबाद में बि सावणी जो जेको वसकारो थियो उन खां पोइ अक्सर इलाइक़नि में हैदराबाद शहर, लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद जा केतिरा ई इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते हिन महिल ताईं गोॾे हेॾो पाणी बीठल आहे। केतिरो ई वॾे मिक़दार में जेको पाणी बीहण करे शहरी तमामु घणो परेशान आहिनि। ॿिए पासे ॻाल्हि कयूं त मुहर्रम जो महीनो हली रहियो आहे ऐं अयाम अज़ा आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मजलिसूं मातमदारियूं थी रहियूं आहिनि ऐं जंहिं इलाइक़े में हुते बीठो आहियां हितां बि जेको आहे क़दीम हैदराबाद जो मातमी जुलूस बरामद थियणो आहे जेको सती मुहर्रम ते निकिरंदो आहे जमायतनि जो पिणु उहो हिन रूट तां निकिरंदो आहे ऐं हिते ई सफ़र कंदो आहे। मातमी जुलूस निकिरी रहिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मजलिसूं बर्पा कयूं पियूं वञनि, अयाम अज़ा हली रहिया आहिनि। पर इंतिज़ामिया पारां हिननि इलाइक़नि में ख़ासि तौर ते हिननि इलाइक़नि खे साफ़ु सुथिरो करणु खपे। हिननि इलाइक़नि मां ई पाणी जेको आहे कढणु खपे। कंहिं बि क़िस्म जी हिकमत अमली या कंहिं क़िस्म जो कमु नज़र न पियो अचे। नतीजे में जेके मातमी जुलूस गुज़िरियल राति निकिता, जेके मातमी जुलूस पहिरीं तारीख़ खां वठी निकिरनि पिया उन्हनि खे तमामु घणी ॾुखियायूं पेश आयूं ऐं उहे हिननि गंदगियुनि मां इन्हनि पाणी वारनि रोडनि ताईं सफ़र कयो। अज़ादारनि जो चवणु आहे, अज़ादारनि ख़ासि तौर ते मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त हिननि अयाम अज़ा में अज़ादारी वारे ॾिणनि में खेनि सहूलियत ॾिनी वञे ऐं जिते जिते जेको आहे हीउ गंदो पाणी जमा थियल आहे इहो फौरी तौर ते निकाल कयो वञे त जीअं उहे मजलिसूं बर्पा करे सघनि, अज़ादारी बि करे सघनि ऐं मातमी जुलूस बि कढी सघनि। जी।